अहवाल काजी साहब सां कयो। काजी साहब इन जो गाल जो बुधी काजी साहब इन खे चयो तुझे मथा अल्लाह जो हबीब एडो राज़ी जो अल्लाह जे हबीब एक रात में तोखे 3 दफ़ा दीदार करायो। हाणे तू कर्ज कोन अदा कंदे मां जज तुझे पारां हिन खे तो पाण ही पैसा अदा करे छड़िया। मां तव्हांखे चयो कोन मां हे पैसा खणी आयो आहियां हे तव्हांखे ॾियणा। हू जंहिंजा पैसा हुया उहो बि साम्हूं बीठो उन चयो साईं मां बि महबूब जो उम्मती आहियां मां वहाबी कोन्हियां मां हबीब खे मञण वारो हां लिहाज़ा मां खुदा कारणी जेके 3000 मुंहिंजा इन ॾेहनि उहे मां इनखे खुदा कारणी मुआफ़ कया। काज़ी साहब चयो कि हाणे मां ये 3000 पंहिंजे खीसे मां कढिया ये मां बि मोटाए कोन रखंदुसि। हाणे अदा ये पैसा तूं पंहिंजा बि पाण वटि रख। हे 3000 काज़ी साहब ॿिया जेके पंहिंजे खीसे मां कढिया उहे काज़ी साहब इनखे तोहफ़े में ॾिना। थोरो हेॾां तवजो कजां मुंहिंजा बरोच भाव समाट त बि तवजो कजां बरोचां त बि तवजो कजां ॻाल्हि खे सम्झजां। हुयो 3000 जो कर्ज़ी पर महबूब जे दुरूद जे सदके 9000 दिरहम बि मिलियसि त मुस्तफ़ा जो दीदार बि मिलियसि। इहो सदको छाजो जो दुरूद जो चओ छाजो सदको सभु चओ था तो कढां छाजो सदको दुरूद जो। हाणे पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। रब फरमायो तमाम मुमिनन ते एहसान कयो वा थोरो कयो वा कहते जेके मोमिनान हुए चवन हाणे बरोच विया पूरा मतां चओ त मक्सी आहिनि न शरब थकाए विधो मां न कोन्हो थका हथ मथे करे ॿुधायो जेके थकिजी पिया ॻाल्हि कोन था सम्झनि। अबा थका हो कोन थका हो अले मौली साहब भत खारायो अथनि अले कोन। अच्छा ये ड्रव जा इहे पार वो बुख ते अले कहिड़ा फाड़ा मारना ड्रव अथव त पोइ त बस चुस्त ताईं तव्हां न हुजो न। तव्हां त चओ था जो मौली साहब फजूर ताईं कचहरी कर असां सां पर तव्हां चओ था न साईं असां मोकल एतिरी वठी आया। हाणे जेके न आयो थका हथ मथे करे चओ या रसूल अल्लाह। वरी ॿियो दफ़ो बि ॿुधां चओ या रसूल अल्लाह। वरी टियों दफ़ो बि चओ। बस हाणे घणो तव्हांजो टाइम कोन थो वठां। अल्लाह साईं इरशाद फरमायो क़ुरान छो त क़ुरान वारी आयत मां अञा मुकम्मल न कई आहे उन जो तफ़सीर उन जी वज़ाहत मां तव्हां सां मुकम्मल कई आहे मुख़्तसर लफ़्ज़नि में। अल्लाह फरमायो मां मोमिननि ते थोरो कयो कहते थोरो चओ जेको मोमिन आहे ॿाहिरां ॻाल्हि कयां कोन फ़िरके वारियत जी ॻाल्हि मां कंदो न आहियां छो त फ़िरके वारियत जी उहो माण्हू ॻाल्हि करे जेको जाहिल हुजे जेको अणपढ़ियो हुजे जंहिंखे सीने में इल्मु न हुजे जंहिंखे क़ुरान न हुजे जंहिंखे हदीस न हुजे। अल्हम्दुलिल्लाह इहो मुर्शिद रहबर रोज़े धणीअ जो फैज़ आहे। सॼी राति खुटी वेंदी पर क़ुरान हदीस जो बयानु कोन खुटो। या ड्राड़ जी ॻाल्हि न आहे। ड्राड़ त आलिम कंहिंखे सूंहे ई कोन। मां तालिब इल्म मां बि ड्राड़ कोन हणंदुसि ग़लति बयान ई न कंदुसि पर मां तोखे ॻाल्हि ॿुधायां। अल्लाह फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन अल्लाह मोमिननि जे मथां एहसान फरमायो आहे। तुंहिंजो कमु आहे त क़ुरान पाक ते तवजो कर। आख़िर रब ईअं छो फरमायो मौला जेड़ी महिल रिस्क ॾींदो हां ओड़ी महिल रिस्क वाणियनि खे ॾींदो हां भीलनि खे ॾींदो हां कोल्हनि खे ॾींदो हां
ऐ मुंहिंजा मालिक मुसलमाननि खे ॾींदो हा मुनाफ़िकनि खे ॾींदो हा मुंहिंजा अल्लाह तुंहिंजूं महिरबानियूं कुल जहान ते आहिनि पर जेड़ी महिल मदीने वारे साईं जी ॻाल्हि आई त मौला तो फरमायो त मां थोरो मोमिननि जे मथां कयो आहे आख़िर सबबु कहिड़ो आहे अल्लाह फरमायो आलिमन सगोरन हुन जी वज़ाहत फरमाई आहे अल्लाह मोमिननि ते थोरे जी ॻाल्हि तॾहिं कई आहे रब फरमाए पियो अल्लाह के इल्मु आहे त अहिड़ा माण्हू अचण वारा आहिनि अहिड़ा टोला पैदा थियण वारा जेके हबीब जे अचण ते एतराज़ कंदा मीलाद ते एतराज़ कंदा चवंदा त मीलाद छो था कयो छाजे करे देगियूं था लाहियो छाजे करे झंडियूं था हणायो अल्लाह ताला खे ख़बर आहे अहिड़ा माण्हू अचण वारा अल्लाह फरमायो मां अॻे ई ऐलान थो करे छॾिया त मां थोरो बि मोमिननि ते कयो आहे छो त महबूब जे अचण ते ठरंदा बि मोमिन तॾहिं रब फरमायो आहे अॻे ई मोमिननि जो ज़िक्र फरमाए थो छॾियां तां महबूब जे आए ते ठरिया हो अलाए कोन झिर मेरे लाई झिर के गुण गाए प्यागेरा मिठड़ियों को ल्यूं बोले बहकन प्या बाटेरा अल्लाह 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 मां अञा ॻाल्हि पूरी कान कई आहे हथ ईअं कोन कढंदो मां हबीब जे आए ॿरिया हो या ठरिया हो हेॾो वारा साम्हूं वारा हेॾां वारा स्टेज वारा पोइ जेकॾहिं हबीब जे आए ठरिया हो त अचो त ठरूं हबीब जो शेरो चऊं अल्लाह 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 हथ जो माए अल्लाह 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 जय दम जी जल जी जो लिय में जानिब आयो तहि दम हर हिक सासिय हमद सना हिय गायो अल्लाह 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 तॾहिं त रब फरमायो लक़द मन अल्लाह अल्लाह थोरो करे छॾियो थोरो थोरो कोन्हे छा मौला आदम ॾिनी थोरो मौला हज़रत इब्राहिम ॾिनी थोरो ऐ मुंहिंजा रब्बुल जलाल हज़रत इलियास ॾिनी थोरो मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक सुणे यूसुफ नबीअ जहिड़ो हसीन नबी रवानो फरमाए ऐ मुंहिंजा रब्बुल जलाल थोरो त तॾहिं चऊं जॾहिं अॻे थियल न हुजे मौला अॻे आदम ॾिनुई इब्राहिम ॾिनुई नूह ॾिनुई मूसा ॾिनुई ईसा ॾिनुई मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक अॻे ई थोरा थियल आहे अल्लाह फरमायो हींअर जेको तव्हां ते थोरो थियो आहे इन थोरे जहिड़ो थोरो अॻे तव्हां ते थियो ई कोन्हे छो मुंहिंजा मौला ॼण त अल्लाह फरमायो अॻे जेके तव्हां ॾे आया हुया से नबी हुया अॻे जेके तव्हां ॾे आया हुया से रसूल हुया हाणे जेको तव्हां ॾे आयो आहे सो नबियुनि जो बि नबी आयो आहे त रसूलनि जो बि रसूल आयो आहे हाओ अगे आदम आयो वो आदम नबी आ हाओ अगे सुनो मूसा आयो सुनो मूसा नबी बवा रसूल बवा हाओ अगे तमा वट नूह आयो नूह नबी बवा त रसूल बवा पर हर एक जी पंजी डिग्री आ पंजी लेवल आ ओ सुन्नत जमायत वारा रब अगे ही फरमाए छड़ियो जेको तोखे नबी दिनो थम वो नबिन जो ब नबी पगदार दिनो थम त रसूलन जो ब रसूल अता फरमायो अथा
वो एड़े दिलबर हबीब जे अचण ते हेड़ियूं तमां लाइटूं लगायूं घटा, हेड़ा तमां ख़र्च कया घटा, हेड़ा तमां इंतजाम कया घटा। वो इन जे करे त माशर जे मैदान में उहे पुट जिन जे लाइ परायनि बनिन ते कब्ज़ा कये, परायूं बनियूं फबाए, परावा हक़ खाधई कंहिंजे लाइ जी औलाद लाइ। कसम खुदा जो ये पूरी दई पोयां ख़त्मो बि कोन ॾींदई। यादि रखजां पर अदा जेॾी महिल सभु लोड़ लटे वींदई क़ब्र में ॿियो को ईंदो ई कोन, अव्वल अव्वल ईंदो त आमिना जो लाल ई। अल्लाह जो हबीब तशरीफ़ वठी ईंदा। रुगो इते न, रुगो इते न, बल्कि जेॾी महिल माशर जो मैदान थींदो उन माशर जे मैदान में हथे काओ कमायो मूंखे मोती मूर न वणजे आ, काओ कमायो ओ मूंखे मोती मूर न वणजे आ। सीहे जो सैयद चवे वखर विहायो हाणे ओचितो आयो मूंखे सौदो सराफ़ सी। हथ खाली कुछ बि दामन में न हूंदो। कंहिंखे व्याज गिचीअ में पयल आहे, कंहिंखे रुश्वत गिचीअ में पयल आहे, कंहिं माण्हूअ खे कूड़ गिचीअ में पयल आहे, कंहिंखे परावा खीसा कतरण गिचीअ में पयल आहे, कंहिंखे माण्हू पाण में वेहारण वेढ़ाइण गिचीअ में पयल आहे, कंहिंखे परावा संग फबाइण गिचीअ में पयल आहे। अदा उते कुझु बि कोन्हे, कुझु बि कोन्हे। पर उते जेॾी महिल माशर जे मैदान में हथ खाली कयूं बीठो हूंदे, जेॾी महिल परेशान हाल हूंदे, जेॾी महिल हाय हाय पियो कंदे, ओड़ी महिल परे खां जेॾी महिल महबूब मदीने वारे जी सुवारी ॾिसंदे त ओड़ी महिल तोखे साह साह में पइजी वेंदो, चवंदे त मां निधड़ कोन आहियां, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम वेठो आहे। हबीब ते जेड़ी मल नजर पवंदई ओड़ी मल चंदे हा मुंहिंजो धणी आहे। उन धणीअ तोड़े जो ज़माने में ते चवंदे हे नऊज़ बिल्ला त मां जहिड़ो आहे, तोड़े जो चवंदे हे त हबीब असां जहिड़ो आहे, खाईंदो आहे, पीअंदो आहे, शादियूं कंदो आहे, हलंदो आहे, घुमंदो आहे, हबीब जी रिश्तेदारी आहे, अमड़ा अबो आहे, चवंदो हां। तोड़े जो चवंदो हां त नऊज़ बिल्ला भित जे पुठियां जी ख़बर कान अथसि, सलात खां झलींदो आहे। पर उन ॾींहुं न मुल्ला कमु अचनि, न डीज़ल कमु अचे, न पेट्रोल कमु अचे, उन ॾे हाड़े ते कुछ भी कम कोन ईंदी। जेॾी महिल हबीब खे ॾिसंदे त सभु सूर यादि ईंदई त मां मीलाद झलींदो हुउसि, मां मुस्तफ़ा करीम जो शान झलींदो हुउसि, सभु सूर यादि हूंदई। पर मूंखे पक आहे त उन ॾिहाड़े ते बि मुल्ला तोखे आसरो हूंदो त मदीने वारे साईं जो आसरो। असांखे त हूंदो ई हूंदो, असां वारा हे मुल्ला न आहिनि, असांजा आलिम आहिनि। ये मुल्ला न आहे, इन्हनि खे मुल्ला भुलिजी बि न चइजां, ईमान चट थी वेंदी, न चइजां, छो त इहो बेअदबीअ जो अखर आहे। असां मुल्ला न आहियूं, असां मुस्तफ़ा जे दर जा फ़क़ीर आहियूं। असां हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे ॾिसंदासीं, असां जेॾी महिल ॾिसंदासीं त असांखे त अञा पक थी वेंदी, असां चवंदासीं असां इन महबूब मदीने वारे जो शान अॻे युमिनून बिल ग़ैब, अॻे अण ॾिठो बयानु कंदासीं। अॼु अचो त मक़सी फ़क़ीर, अचो त जमाली फ़क़ीरो, अचो त चांडिया फ़क़ीरो, अचो त बिरोही फ़क़ीरो, अचो साईं ताज मोहम्मद, अचो साईं इनायतुल्ला, अचो साईं मोहम्मद मुराद, अचो साईं अब्दुल कादिर, अचो। अगे होते युमिनून बिल ग़ैब अण ॾिठो मुस्तफ़ा जो शान पे ॿुधायोसीं। अचो त अॼु महबूब साम्हूं वेठो आहे त हिते हबीब खे ॾिसी करे हबीब जो शान त ॿुधायूं था। अण ॾिठे महबूब जे शान में मज़ो अचेव थो कोन? आहे न मज़ो? हा आहे मज़ो। हबीब जो शान बयान कयूं था, ईमान ताज़ो थो थिए, आयूं गुनाहगार। पर उन ॾिहाड़े ते युमिनून बिल ग़ैब वारी ॻाल्हि कान हूंदी। उन ॾिहाड़े ते हबीब ताहा जो ताज पाए करे मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा जो सुरमो हबीब जे अखियुनि मुबारकनि में आहे। हबीब ईअं पंहिंजो ताज पाए करे तख़्त ते वेठल हूंदा ऐं हबीब खे असां ॾिसंदा वेंदासीं, हबीब जो दीदार कंदा वेंदासीं ऐं असां ख़बर थी छा चवंदासीं? ॿुधायां? चओ था हथ कढां, ॿुधायां? चवंदासीं हशर वेल हूंदा सवेरा ञराणा, तनीअ में मोहम्मद
मोहम्मद परे खां सुञाणा हूंदुसि छोटे कारे जो झंडो हथन में जिए गुल गुलाबिया सुहणो गुल में मुझो मुस्तफा पाको पधरो लखन में जिए गुल गुलाबिया सुहणो गुल में अण ॾिठे जा सौदा पंहिंजी जगह ते ऐं अलहमदुलिल्लाह जंहिं अण ॾिठो सौदो कयो उहो कामयाब आहे उन जा बेड़ा पार मुंहिंजा भाउ अज़ीज़ उन ॾिहाड़े ते कसम ख़ुदा जो समूरा वली हूंदा हज़रत मखदूम सरवर नूह बि हूंदो भिट जो घोट सोणो अब्दुल लतीफ़ भिटाई बि हूंदो हज़रत लकीअ शाह सदर वारो हज़रत शाह सदरुद्दीन हूंदो हज़रत सुल्तानुल औलिया रहमतुल्लाह तआला अलैहि हूंदा मुंहिंजो मुर्शिद हज़रत इमामुल आरिफीन भी ज़ीरोदे धनी रहबर रहमतुल्लाह अलैहि हूंदा उन ॾिहाड़े ते माशर जे मैदान में पीरन जो पीर दिलबर दस्तगीर हज़रत अब्दुल कादिर जीलानी हूंदो सब दीदार कंदा वींदासीं मुस्तफ़ा जो शान बयान कंदा वींदासीं मज़ो तो तॾहिं यार अॼु तो हे आलिम घुराया अॼु तो हे फाज़िल घुराया अॼु तो हे चङा घुराया हे तमामु मुअज़्ज़ज़ आयव हिन महफ़िल जो मज़ो आहे पंहिंजी जगह ते वॾो मज़ो आहे पर मां तोखां पुछां त उन ॾिहाड़े ते जंहिं ॾिहाड़े ते कादिरनि जो इमाम हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी साम्हूं हूंदो त महबूब जी त सना बयान कंदासीं पर उते पंहिंजे मुर्शिद खे बि कोन विसारींदासीं उते असां ईअं चवंदासीं तालिब मामो जो मुर्शिद तूं आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मामो जो पोनियो मुरीद लगे तो तालिब मामो जो मुर्शिद तूं आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मामो जो मुर्शिद तूं आ अल्लाह से सभिनी जा बेड़ा पार फरमाई दो अल्लाह से मुंहिंजो चयो क़बूल कंदो अवां जो ॿुधो अल्लाह क़बूल फरमाईंदो 2 कलाक गुज़रिया तव्हांखे ख़बर ई कान ज़िंदगीअ जी ईअं ख़बर पवंदी ई कान लौणो हणी करे ॾिसंदे न चवंदे यार कल की बात है कल जी ॻाल्हि ई नंढड़ा हुआसीं पढ़ण लाइ असां आया हुआसीं पोइ सोचियोसीं हाफ़िज़ थींदासीं पोइ हाफ़िज़ थी वियासीं पोइ चयोसीं आलिम थींदासीं पोइ आलिम थियासीं पोइ सोचियोसीं दादा यार मंगणी थिए पोइ मंगणी थी अदा पिछे आ कयासीं शादी थी वे पोइ शादी बि थी पोइ सोचियोसीं त पुट थियनि नियाणियूं थियनि पोइ उहे बि थियूं पोइ चयोसीं वॾी नौकिरी मिले पोइ चयो वॾी गाॾी मिले उहा बि मिली हाणे ॾाढी अच्छी अगे एकड़ 2 एकड़ 3 एकड़ 4 एकड़ चई गडाया वधाया 100 एकड़ थी पर पोइते जड़ी मल लवणो हई त हयाती तो वारी 65 वरे वनी बची 70 वरे ते वनी पुगे कल जी गाला अब्बे अम्मा जे हथन में खेडे पे जे इहा जिंदगी गुजरी वई न अज जे गाल जो एहसास दिल में हित पैदा छो थई यो एहसास सदा पाण वट रख जा जेका हींअर तुंहिंजी कैफियत वा मां समझां थो उहा पंहिंजी कैफियत सदा मुठ में रख जा मुंहिंजा भाव अज़ीज़ ये जिंदगी जी खबर पवंदई कान जड़ी मल कबर में पुजंदे उते हिसाब ॾियणो आहे तो उते कम ईंदुई त मदीने वारो साईं उते कम ईंदुई लिहाज़ा तैयारी करे वठ हबीब जे इश्क वारो जेको ॾीओ थई न वो कबर जी ऊंदाही लाइ पाण सां गॾु खयूं वञ त तॾहिं वञी तो वारी कबर रोशन थिए थी हबीब जे मोहब्बत वारो यो ॾीओ थई अॼु कम अचई न अचई अॼु तोखे सम्झ काने तुंहिंजे लेखे हिन सीने में दिल थी धड़के तुंहिंजे लेखे हे पिंजरो आहे तुंहिंजे लेखे अदा
समझ करे त इहो तो जे सीने में महबूब मदीने वारे जी मोहब्बत जो ॾियो थो ॿरे। इहो ॾियो न विसाए, घणा लॻा अथई त भाई इहो ॾियो विसामजे, ॾियो न विसाए। इन ॾीए खे सलामत रखिजां। मां केतिरो तव्हां सां कचहरी कयां, मूंखे त ॾाढो मज़ो पियो अचे त तव्हां सां यको ॻाल्हायां। पर ज़रूरु वक़्त खे बि ॾिसणो आहे, पोड़नि पकनि खे बि ॾिसणो आहे, हुनजे आराम खे बि ॾिसणो आहे। मख़लूक खे क़ुर ॿुधाए बेज़ार बि न करिणो। मेलो मतल छॾिजे यार परतल छॾिजे। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, सदा आबाद हूंदव, मदीने वारे साईं जी मोहब्बत हूंदव सदा। इंशा अल्लाह ताला हिते बि गॾु आहियूं, महशर जे मैदान में बि गॾु हूंदासूं। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। उथी बि हो त सलातो सलाम।